अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इमरान चंडियो नए व्लॉग सां तव्हां सां गॾु ऐं हींअर टाइम थियो आहे सुबुह जा 7:30 ऐं पाण स्टार्ट कयो आहे व्लॉग। ॾिसूं था अॼु छा थो थिए, पर हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त अॼु असां वटि शोरूम ते हिकिड़ो वॾो टिकटॉकर थो अचे। हाणे इहो केरु थो अचे मां तव्हांखे नालो खणी नथो ॿुधायां, इहो सरप्राइज़ आहे। हिन व्लॉग खे एंड ताईं ॾिसिजो, इनशाला तव्हांखे मज़ो ईंदो। अदा अॼु वरी क्लासिक मोटर ते कुझु यूट्यूबर्स अची विया आहिनि। हे तव्हां सुञाणींदा हूंदव, हिन ते खे बि सुञाणींदा हूंदव, राजा खे बि सुञाणींदा हूंदव। असल में हिन नालो नवीद आहे, पर हिन जेका आइडिया नाचीज़ जे नाले सां आहिनि। ऐं अॼु जो इख़लाक़ बि माशाल्लाह ज़बरदस्त आहे। एजाज़ बुलड़ो साहिब असांजो वेठो आहे। बिल्कुलु ख़ुशी थींदी आहे, मां हिननि खे ॾिसंदो रहंदो आहियां। इहा जेकी जैकेट पातल आहे नाचीज़ खे, इहा बि हिन हिकिड़े वीडियो में ॾेखारी त मूंखे गिफ्ट मिलियो आहे। ऐं उनजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम, ठीक ठाक जो हाँ यार, ये एक दफा चाहिए दिखा यार। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है? ठीक ठाक हो, फिट फाट हो? जैसे कि आज हम कराची में आए हुए हैं भाई इजाज के पास और भाई नवीद के पास, और हमें जो अब लेके आए भाई राजा राज पर लेके आए। अभी देखते हैं चाय के साथ रोटी देते हैं कि नहीं देते हैं। अब घना साल दिया थी टिकटॉक पे? टिकटॉक पे 4 साल। 4 साल जी। 4 साल। असल कितना जाई? सगुशा, खैरपुर जिला। खैरपुर जो सगिन जो ही? जी जी। अरे मां तू भी खैरपुर जो, मां भी खैरपुर जो, है भी खैरपुर जो। ता भी खैरपुर लुकमान आया। हां मने मने ला यार, मतलब तू भी खैरपुर जो ही? भाई खैरपुर या मेरापुर, खैरपुर गदी पे या। अच्छा, यो नाचीज़ को पूछो तो ताजा फॉलोअर घणा आहिनि? मुंहिंजा माना 6 लख थियणा। 6 लख? 6 लख थी विया। 6 लख थी विया। दोस्तो हींअर असां पंहिंजे दोस्त नवीद सां कंदासीं ॾाढी थी। नाचीज़ चए थो त बाबा मां वॾो हू आहियां, प्रैंक कंदो आहे, सो मां तव्हांजे दोस्त सां अॼु प्रैंक थो कयां, त मां हिन जो साथ ॾियां थो। ॾिसां थो त नवीद जा तासुरात छा था थियनि। हे दोस्त रोज़ चवंदो यार असां एतिरो परे खां था अचूं, तव्हां असां सां मिलो ई नथा, मतिलबु तव्हां असांखे टाइम ॾियो था 7 अचो था 8, ईअं थोरी थींदो आहे। ॾिसूं त हुनजा रिएक्शन छा आहिनि। ठीकु आहे? नवीद बि अची वियो, नवीद बि अची वियो। असां बि नाचीज़ पहुचण वारा 6 लखनि ते। सही आहे, ख़ैर आहे, ख़ुशि आहे। हा न यार, हाणे तव्हां घर ते गिफ्ट मूंखे ख़बर न आहे। कीअं चयो यार मूंखे? तूं छा सोचियो? हलऊं छा कयूं? कराची माना राति जा 2 थी वेंदा आहिनि न, 2 बजे ताईं हलंदी आहे। मां त मिड़ई भोग शोग कंदो हे ईअं आहे नो भोग सोग त 5 जाइ ते तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे को जो 20 ज़िला लताड़े हिते अचे थो, तव्हां सां मिलण, तव्हां इहा इज़त ॾींदा आहियो न मिली। कीअं मतिलबु असां न तव्हां न न न असलम भुट्टो अथव। अते असलम भुट्टो अथव। यार असलम भुट्टो उहो ॿियो आहे। यार हिकिड़ो ॾिस केरु अचे थो काथऊं सीड़ जी, असांजे केरु बि ईंदो आहे असां हुन बाक़ाइदा ब्रीफ ॾींदा आहियूं। सुणा तोखे सुणा तो अहिड़ी ॻाल्हि करे हुकुम करे वेठो। तूं असांजे तले ते आयो आहे, तूं असांजे तले ते आयो आहे, तूं असांजे तले ते आयो आहे। सुणा मां तोखे अंदर विहारियो, चांहि जो पुछो। सिजल थे खां असां हिकिड़े ॾे फ़ोन कई आहियूं, उन्हनि सां यार असां राति मल्हायूं। हा बाक़ी जेको आहे सो साहब असांजो राजा साहब राब्ते में कोन असलम। उहो ॿियो आहे, असलम ॿियो आहे। असलम भुट्टो जेको आहे न उहो ॿियो आहे। हे नवीद मां टिकटॉक करना है, मां टिकटॉक करना है, मां टिकटॉक करना है। हे ना आहे। कुछ ना है, मैं सुन रहा है। अरे यार इमोशनल थी गया यार। एड़ो ॻाल्हि न आहे। मतलब एकले जी का इज्जत ही ना है। अरे सुणा तो कोई मसला नहीं है। अरे बाबा मैं असां तो गॾु सुणा कहिड़ी ॻाल्हि तो करी चरिया असां भाऊ मुंहिंजी हे बि दुनिया भाई मुंहिंजो भाई मुंहिंजो असांजो भाई मुंहिंजो अहिड़ी ॻाल्हि भाई छॾियो बस। अब तू बाक़ी वॾो एक्टर रही, अब नवीद सां ॾाढी थी मूंखे छा जो मुंहिंजा महिमान आहे, मूंखे एॾो पियो थिए, इन जे करे मां सीरियस थी वियुसि। तू ॾाढी थी वई। हा मूं सां ॾाढी न थी। तू ॾाढी थी वई। हा मूं सां ॾाढी न थी। मां अञा रिलैक्स हुयुसि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां सीरियस थी वियुसि। मां अञा रिलैक्स हुयुसि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां सीरियस थी वियुसि। अञा थोरो 2-3 मिंट हले। बार बार मूंखे बि ॾिसी छो?
समझो इन्हें करे साहब तो मां चवारे के मां के केड़ो जे मां टिकटॉक करता आया कोन जो मां भाई जान के यार नाची तू तकड़ के ना भी यार 10 मिनट जे हाले आ शो 10 मिनट जे हाले आ तो मां वाकई मां इमोशनल थिया मां बुती पवा मां खुदा मां रोई गया तकड़ हलो ठीक है अने एकड़ो ग्राहक रहेला अब आ जा पूरा असला बुटो चे ने असला बुटो चे पियो अच्छे तो मां जे सब भाऊ इमोशनल रोई नहीं मां सब मां भी रोआ पे वाले हां असल बुटो चे ये कजाई हां यो जो रिकॉर्ड एड़े तरीके से भाई इजाज हां इजाजत बोलो नहीं जा भाई अच्छा 3 के 1 2 3 अस्सलाम वालेकुम फ्रेंड, क्या हाल है? ठीक ठाक हो, फिट फाट हो? जैसे कि आज मैं जोहर में आया था भाई राजा बुर्ड़ो के पास तो भाई ने बहुत कुछ बोला कि ये खाओ वो खाओ, पर हमारी जो असली पसंद है ना वो चाय और एक रोटी। सो अल्लाह आपको सलामत रखे, आबाद रखे, खुश रखे। हमारी आपके साथ दुआएं, हमेशा इस तरह से प्यार करते रहें, मोहब्बत करते रहें। सो बड़ी मेहरबानी। 1 अभी एक निवाला पहले मैं अपने हाथ से खिलाऊंगा, ठीक है? आपने मेरे को बोला है राजा भाई। राजा भाई तुम्हारे सेब कमजोर है। दोबारा राजा भाई राजा ब्रो राजा तो अपने साथ लायो। यार पूरा दिन ये मेरे साथ है, इसलिए इसी का नाम गूंज रहा है। एजाज भाई सही यार। हमारा रिटेक छातो समझे वाला रीटेक क्यों हुआ? सर केड़ो खपे रीटेक क्यों? ओके रीटेक बालो और सेट दिस शायद बंद न थी। असाई बदल न थींदी हाँ इन नेटवर्क ब्राउज ते ॾिसां। अस्सलाम वालेकुम फ्रेंड, क्या हाल है? ठीक ठाक हो, फिट फाट हो? जैसे कि मैं जोहर में आया था भाई इजाज के पास, भाई ने दाढ़ी मुझे खिदमत की है और बोला कि ये खाओ वो खाओ, पर मुझे जो पसंद होता है वो तो आपको पता है, एक रोटी और एक चाय। सो अल्लाह आपको सलामत रखे, खुश रखे, आबाद रखे। जैसे हमेशा सपोर्ट करते आए वैसे यार पारो तो मेरी गरीबी की हमेशा सपोर्ट करना। शुक्रिया। अभी एक निवाला पहला मेरे हाथ से। बिल्कुल सही, बिल्कुल। ठीक है जी। वाह वाह ज़ालिम सारो प्यारा सही, बहुत प्यार है, बहुत प्यार बहुत प्यार है आपस में। हाँ नाचीस यार नालो मुखे पसंद थे नाचीस। माना हुन पांजो तकबर अना पुछराए छदिया नाचीस। असां दोस्त ते टिकट लगाई 500 रुपया पर टिकटॉक अदो आयो 500 रुपया दे दो। हाँ नाम क्या है आपका? हसन। हाँ, ये मेरे साथ टिकटॉक बनाने आया है। अच्छा। पर किस्तों में बनाऊंगा, ऐसा करता हूँ 1 महीना इसको किस्त लूंगा। पहले दिन 1 रुपया, दूसरे दिन 2 रुपया, तीसरे दिन 3 रुपया। ये साइकिल ले रहा है टिकटॉक बनवा रहा है किस्तों पे चल रहा है काम। भाई किस्तों में चलेगा टिकटॉक अभी तो। अल्लाह भाई को सलामत रखे, इसकी मोहब्बत है हमसे मिलने आया। हाँ, बड़ी मेहरबानी है भाई की, अल्लाह भाई को कामयाब करे और हमारा जो शौक है इसी तरह आगे बढ़ाता रहे अपना शौक। लाला जानते हो भाई को? जानते हो? नहीं जानता हूं। इसको नहीं जानते हो? और इसको बहुत बड़ा टिकटॉकर है यार। नहीं जानता। ये सिर्फ अपनी देखता है। अस्सलाम वालेकुम फ्रेंड, क्या हाल है? ठीक ठाक हो, फिट फाट हो? जैसे कि मेरे पास आज हसन टेक 2 1 2 3। अस्सलाम वालेकुम फ्रेंड, क्या हाल है? ठीक ठाक हो, फिट फाट हो? जैसे कि मेरे पास आज हसन हक आया है और इसकी बहुत ही अच्छी आइडिया है। इसको फॉलो करो, लाइक करो। जैसे आपने मुझे कुर्ब मोहब्बत दिया है वैसे भाई हसन हक को कुर्ब मोहब्बत हो। अल्लाह आपको सलामत रखे, खुश रखे, आबाद रखे। शुक्रिया। मेरा भी डालो। अल्लाह 500 रुपया दे। मेरा भी डालो। भाई 500 रुपए 500 500 हाँ लाला बनवाओगे? जो भाई ने 500 सिर्फ 500 रुपए। एजाज बुर्ड़ो चरियो थी चुको आहे। गलत कर रहा लाइट नाइट को हाणे नाइट के साथ लाइट बंद कयो ना, बंद कयो। सरियो मुंह में सरी वो तो है। एजाज लाइट के बटन के दबा ओ यो। हाँ सही है, ओके। फिल्टर आनो सरी लाइट थी वो फायदा ही ना अभी जा। हां ने साइड दे दो। टिकटॉक जॾहिं खां मोनेटाइज थियण शुरू थी वियो आहे त हींअर उरूज ते आहे टिकटॉक।
अॼु असां इहो कमु नाचीज़ खे ॾेई छॾियो आहे। नाचीज़ खे खां सिखियो थी एज़ ए कैमरामैन कमु कयो थी या पाण ईअं? ज़रूरु हर शइ इंसान पंहिंजे कंहिंजे पेट में न टीवी में कॾहिं कैमरामैन जो कमु न कयो थी न, ईअं अची वियो थी तोखे बस पंहिंजे सबूत। सही। हाँ बच्चा तू भी ठा न था मां ठाहे हेठां ई थी न, हेठां ई थी न। कसम सां तुंहिंजो फोटो अचे ई थो हिन महिल। अरे ये न कर यार नाचीज़ डेली घणा टिकटॉक ठाहींदो आहीं? रोज़ साईं घटि में घटि 8 खां 10। 8 खां 10। अपलोड घणा कंदो आहीं? अपलोड 8 खां 10 5 ॾींहं में स्नैक ते ऐं 5-6 स्नैक ते बि अथव अकाउंट? जी, जी। कहिड़े नाले सां? नवीद नाची 786। नवीद नाचीज़ 786। ये जो की परफॉर्मेंस एडी बेहतरीन है नाचीज जी, ये केतिरो याद कंदो आहे। अब मां चवां थो VCR जे दौर जो आहे। मथन गोविंदा ऋतिक रोशन सभु ॾिठा अथई। हे उहो आहे जेको 4 फिल्मूं ॾिसी हिकिड़ी गीतमाला बि ॾिसंदा आहिनि। अदा दोस्त कुझु खणी आया आहिनि नाचीज़ ऐं हे राजा कुझु खणी आया आहिनि असलम भुट्टे जे लाइ, पर असलम भुट्टो हिन महिल मौजूदु कोन्हे। हाणे छा कजे साईं? सर असां त खणी आया आहियूं पर सर तव्हांजी मर्ज़ी। हे छा आहे? हे सर स्पेशल मखण आहे। खाइण जे लाइक़ ई कोन्हे। बिल्कुलु सर, बिल्कुलु सर, बिल्कुलु सर तव्हांजी मर्ज़ी आहे सर। उहो तव्हां ॾियोसि या न ॾियोसि। हे छा आहे? चप्पल आहे सर, मर्दान जी स्पेशल चप्पल। मर्दान जी? हा सर, मर्दान जी साईं जे लाइ gift। मर्दनि वारियूं पाईंदो ई न आहे। उहो सर तव्हांजी मर्ज़ी आहे हाणे त। अब हे हाणे चप्पल कंहिंखे था ॾियो अमानत? सर अमानत साईं एजाज खे था ॾियूं। साईं हे वॾे गुरबू मोहबत ने उतो खणी आयो ऐं ख़ासि करे मूंखे वठी आयो त हलो त तव्हांखे भाऊ सां मिलायूं भुट्टे साहब सां। थोरी ॾुख जी बि ॻाल्हि आहे पर को मसइलो कोन्हे। न सर, न न सर, सर जा असां परस्तार आहियूं सर। पर हमेशह असां वरी बि दुआऊं कंदासीं। हाणे किथां आयो तव्हां? खिरपुर मीरस मां? खिरपुर मीरस खां। यार हे भुट्टो त हिते थो रहे साम्हूं। राजा साईं असांजो वॾो आहे असल में साईं। मूंखे हसरत हुई त सर सां मिलां पर वरी बि मोड़ा आबाद कंदासीं, ख़ुशि रहंदो। नेक्स्ट टाइम इंशाल्लाह। नेक्स्ट टाइम मिलंदासीं ज़रूरु। हाँ हलो वाह अमानत ॾियोसि एजाज बुर्ड़े खे साईं। साबुअ जी चप्पल मिली बाबा ही मर्दान जी। हे मखण जेको आहे चयो आहे त ही एजाज साहब या असलम साहब खे ॾिजो। ठीकु आहे। पर मां जेको आहे एलानिया चवां थो, मां असलम खे कोन ॾींदुसि, मां असलम खे कोन ॾींदुसि, मां असलम खे कोन ॾींदुसि, मां असलम खे कोन ॾींदुसि। ही मां पाण वठंदुसि। इहा तुंहिंजी मखण मुंहिंजो। अब असां हा पर हिकिड़ो माना इंसान खाइण पीअण जो बुखियो न हूंदो आहे। थी सघे असांजा लफ़्ज़ कंहिंखे माना हिकिड़ो ॾुख ॼणा लॻनि पर माज़रत को आहे अगरि को ग़लति लफ़्ज़ निकिरी वियो आहे त। पर असां मोहबत में सिड़जी आया मुंहिंजी वॾी हसरत ई सर सां मिलां। वॾी ॻाल्हि करे छॾी बस यार। को मसइलो कोन्हे वरी बस हिते ई मां अर्ज़ु थो कयां त मां हलो हलो अल्लाह कंदो इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी आहे। असलम हींअर मूंखे लॻे थो असलम भुट्टो जेको आहे बदनसीब आहे यार, तव्हां सां न मिलियो आहे। ख़ैर दुआओं में यादि रखिजो। दुआउनि में यादि रखंदासीं। ठीकु आहे वाह ओके नेक्स्ट टाइम मुलाकात इंशाल्लाह इंशाल्लाह। त दोस्तों हींअर टाइम थियो आहे व्लॉग खे एंड करण जो ऐं 11:30 थी विया आहिनि। ईअं ई असां चाहींदासीं त हमेशह जेको असांजे शोरूम ते थिए थो या असांजी ज़िंदगी में जेको थिए थो उहो तव्हां सां गॾु शेयर कयूं। त दोस्तों ईअं लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो नट वर्ल्ड ब्रॉस खे। वरी असां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह। तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। दंद ॾेखार दंद खंडी खंडी खंडी। Was it the voice? Was it the fire burning in